अस्सलाम वालेकुम। अदा संगत सिंधीअ में कहावत आहे त कंहिं माण्हूअ खे कंहिं चयो दादा पैसो पैसे खे छिकींदो आहे। सो हमरा खे छा कयो त हमरा वञी बैंक में बीठो कैशियर वटि बीह करे ऐं हीअं 500 जो नोट झले बीठो त हुनजे ज़हन में इहो त माना बैंक वारा पैसा बि माना छिकिजी ईंदा मुंडे। त इतफ़ाक़ ईअं थियो त हवा जो झटको माना पखे जो आयो त हुनजे हथनि मां नोट छॾाइजी वञी कैशियर जे खाने में किरियो जिते अॻ में पैसा हुया। त हुन माना जेको आहे त कैशियर खे चयो त यार माना जेको आहे त मां ॿुधो त पैसो पैसे खे छिकींदो आहे, इन करे मां हिते पैसा ईअं झलिया बीठा त वारा पैसा छिकी ॾींदा मुंडे। सो मुंहिंजा पैसा वरी तोॾे हेॾे किरिया जी। त इहो कीअं भला? त चयईंसि दादा तूं चरियो आहे तूं सम्झी ॻाल्हि कोन। असल में जेको घणो पैसो हूंदो आहे उहो थोरे खे छिकींदो आहे पाण जी। असां जेकॾहिं हिते नज़र फेरायूं था पिया त असां वटि जेके पंहिंजे असांजे मधे जी शहर में त ख़ासि करे जेके ठेकेदार हूंदा हुया उहे त नायाब थी विया आहिनि ई कोन। उनजो जॾहिं सबबु माना मालूम कयोसीं, शहर में थोरो घुमियासीं घतियासीं मालूमात वरितीसीं त भाऊ हिते जो हल्का फुल्का ठेकेदार हूंदा हुया, कमु कंदा हुया, टाउन जा ठेकेदार माना ठीका खणंदा या ॿिया टिया थोरो घणो ठीका उन्हनि खे मिलंदा, उहे काॾे गुम थी विया। चयूं त साईं माना हिते अॼुकल्ह जेके कमारियनि साहिबनि जो जेको असरु रसूख़ हुजण जे करे पोइ हिते जेके असां वटि अमीर ख़ान कमारियो साहिबु जेको ठेकेदार आहे वॾो, उनजे करे उहो वॾो ठेकेदार जॾहिं ठीका ॾींदा ई थोरो घणो माना उन्हनि जे ई थ्रू मिलंदा हुया, त जॾहिं उहे पाण ई ठेकेदार थी विया त बाक़ी ॿियनि खे ठीको मिलंदो कान। सो अदा इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त मां सम्झां थो पियो त अॼुकल्ह जेको टाउन आहे या म्यूनिसिपल आहे या ज़िले काउंसिल आहे उन्हनि जे तरफ़ां जेके बि टेंडर थियनि था त उहे माना हिते लोकल जेके असांजा ठेकेदार आहिनि उन्हनि खे ॾियण जे बजाए ख़बर न आहे त किथां किथां जा ठेकेदार घुराए उन्हनि खे माना जेको आहे ठीका ॾिना था वञनि। नतीजतन छाजे करे इहो सॼो चकर छाजे करे आहे? सॼो चकर इन जे करे आहे त जीअं माना चोरी जेका आहे उहा पकिड़िजी न सघे। मूंखे ॿुधायो त जेकॾहिं हितां जो ठेकेदार हूंदो त हितां जे ठेकेदार खां जेकॾहिं कोई बि कमीशन वठंदो या प्लस में कम में का चोरी कंदो त हितां जा लोकल माण्हू त उनखे पकिड़े वठंदा न आहे त उन्हनि खे माना जेको आहे कंहिं न कंहिंखे उहो पंहिंजो राज़ न्याज़ माना ॾींदो ई ॾींदो, कंहिंखो लिकाए कंहिंखो लिकाईंदो। पर जॾहिं हितां जो हूंदो ई न त हितां जा माण्हू हुन ते पहुचंदा कीअं? म्यूनिसिपल वारा, टाउन वारा ऐं ज़िले काउंसिल वारा पहिरियों त माना को कमु कराइण लाइ तयारु न आहिनि, पर जेकॾहिं कमु कराइनि था बि त अहिड़े तरीक़े सां कराइनि था त जीअं असां कमु अहिड़े तरीक़े सां करायूं जो पैसा खाई वञूं, थोरो टके पैसे जो कमु करायूं पर को जीअं ॾिसे बि न। हक़ीक़त इहा ई आहे त इहा हिकिड़ी आम माण्हुनि सां, शहरनि सां, मुल्क सां माना बेवफ़ाई आहे ऐं उन सां गॾोगॾु नाजाइज़ी आहे ऐं नाइंसाफ़ी ते मबनी इहे फ़ैसिला आहिनि। तव्हां ॾिसो त हिन वक़्तु जेको ज़िले काउंसिल पारां जेके हिकु जेको आहे अरब जा ठीका माना ॾिना विया आहिनि 100 करोड़ जा लॻभॻि माना जेके आहिनि, उहो अञा टेंडर ओपन न थियो आहे। पर मां जेको ज़िले काउंसिल जे चेयरमैन ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो खे खां इहो सवालु करणु चाहियां थो पियो, सवालु कयां थो पियो त अवां हिन ज़िले जा चेयरमैन आहियो, अवां हितां कई दफ़ा मुंतख़ब बि थिया आहियो असेंबली एज़ ए असेंबली मेंबर, अवां जूं समूरियूं माना जेके आहिनि मसलिहतूं या तव्हां जूं कावशूं जेके हुजनि उहे हितां जे माण्हुनि जे खे ग़रीब तबिके खे फ़ाइदे जे लाइ हुजणु घुरिजनि, न की अमीर तबिके खे नवाज़ण जे लाइ। तव्हां हितां जा लोकल माण्हू आहियो, तव्हां नथा सम्झो त ग़रीब तबिको केॾे परेशानी ऐं दुश्वारीअ में आहे ऐं केॾी तकलीफ़ सां मुंहुं ॾिए थो पियो। हिन वक़्तु जेके माना जेको आहे टेंडर तव्हां ॾिना आहिनि त उन में तव्हां नंढनि नंढनि ठेकेदारनि खे प्रायोरिटी ॾियो न। तव्हां माना ठीका जेके टेंडर ॾिना आहिनि उन्हनि में बि तव्हां अहिड़े क़िस्म जी शइ ॾिनी आहे त का नंढियूं शयूं माना तव्हां क्लैरिफाई न आहिनि कयूं। माना हिकिड़ो आहे जेकॾहिं पूरे ज़िले में या त हिकिड़ा ज़िले खे कुझु यूनिटनि में तक़सीम करे पोइ उन्हनि माना जेको आहे यूनिटनि में बि उन्हनि अहिड़े क़िस्म जी माना जेको आहे त उहा कई आहे माना चऊं असां चाल चई सघूं था या रांदि खेॾी आहे त जीअं को क्लैरिफाई न थी सघे त हीउ जेको कमु आहे उहो कहिड़े इलाइक़े जो आहे ऐं कहिड़ो कमु आहे।
मसलन जेको आहे जेकॾहिं असांखे किरास लॻाइणा आहिनि बाबा जेको आहे त 50 किरास आहिनि त 50 इहे किरास लॻंदा किथे का ख़बर कोन्हे। पर जेकॾहिं उते नंढो नंढो माना हर ॻोठ जो अलॻि कमु हुजे हा, न आहे त भई हर यूनियन काउंसिल जो त अलॻि अलॻि कमु माना क्लेरिफाई थियणु घुरिजे न बाबा त यूनियन काउंसिल जिंदोदेरो में जेको आहे त हेतिरा किरास हेतिरी शइ, त हिते त यूनियन काउंसिल बि डिक्लेयर न आहे। इहा नाजाइज़ी आहे, इहा वॾी नाइंसाफ़ी आहे। ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहब असां तव्हांखे अपील कंदासीं त अहिड़े क़िस्म जूं नाजाइज़ियूं न थियणु घुरिजनि। आख़िर ईअं छो था कयो? आख़िर ही माना ही शहर, ही अवाम, ही ॻोठ हे कंहिंजा आहिनि? तव्हांजा ई त आहिनि। तव्हां ई हिननि ॻोठनि खे माना जेको आहे त तव्हां वञी करे हिते तज़ियतूं कयो था, ॻोठनि तां हमदर्दियुनि ॻोठ वारनि तां हमदर्दीअ जो इज़हार कयो था। उन्हनि माना जेको आहे त हिते यूनियन काउंसिल जा जेके मेंबर ऐं चेयरमैन उन्हनि खे तव्हां ई त टिकेटूं ॾिनियूं आहिनि, तव्हांजा ई त माण्हू आहिनि, के ॿिए जा त न आहिनि। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। इन्हनि ॻोठनि जे अंदरि माना जेको आहे तव्हां हर दफ़े वोट वठणु वेंदा आहियो। अॼु त तव्हां ज़िले जा चेयरमैन आहियो, पर तव्हां पोइ बि माना जेको आहे आख़िर काॾे वेंदव? तव्हांखे हिते ई माण्हुनि सां उथणो वेहणो आहे। त तव्हां हिननि माण्हुनि सां आख़िर सिंसियर छो नथा थियो? हिननि माण्हुनि जी अगरि आख़िर तव्हां भले जे लाइ उन्हनि जे माना हिकिड़े बहितरी जे लाइ छो नथा सोचो? तव्हांजे जेको आहे त थ्रू जेके बि असां वटि हिते यूनियन काउंसिलूं आहिनि, घटि में घटि उन्हनि खे बि पाबंद कयो त उहे पंहिंजे पंहिंजे ॻोठ माना यूनियन काउंसिल जे ॻोठनि में टके पैसे जो कमु कराइनि। उते बि सफ़ा ठुप कमु नथो थिए। उनखां पोइ जेको तव्हां माना क़िस्म जी काई स्कीम ॾियो था उहा बि अहिड़े तरीक़े जी ॾियो था त जीअं माना कमु घटि में घटि थिए ऐं कमाइजे वधि में वधि, ऐं माना जेका वॾा वॾा मगरमच्छ ऐं ठेकेदार फ़ाइदो वठी वञनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, मूंखे त माना सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे त हितां जा माण्हू, हितां जा जेके कर्ता धर्ता आहिनि, हितां जा जेके बाअसर माण्हू आहिनि, उहे आख़िर एॾो छो माना जेको आहे त ॿियाई था कनि हिकिड़े ग़रीब माण्हुनि सां। त तव्हां जेको आहे त जेकॾहिं तव्हां यूनियन काउंसिल सतह ते ठीकु आहे माना टेंडर कम जेके आहिनि शो कयो, हर ॻोठ जे हिसाब सां नंढा नंढा कम शो कयो, भला जल्दी ई छा जो एट ए टाइम तव्हां माना 1 अरब जा टेंडर ई तव्हां हिकु वक़्तु ई माना हला ॾियो। तव्हां माना जेको आहे त 2-2 करोड़नि जा कम ॾियो आहे, 5-5 करोड़नि जा कम ॾींदा अचो हा हर महीने ॿिए महीने, या कोई अहिड़ो तरीक़ो तव्हां त माना नंढा नंढा माण्हू जेके लोकल ठेकेदार आहिनि उहे माना अॻिते अचनि न, उहे अप्लाई कनि, उहे कम वठनि, उहे कम कनि, त उहे बि त ज़रा माना पंहिंजो रोज़गार कनि। रोज़गार सिर्फ़ु न आहे बल्कि उहे आहिस्ता आहिस्ता कमु करणु ईअं सिखंदा। हर माण्हू जेको आहे उहो माना तजुर्बो थो घुरे। तजुर्बो कोई माउ जे पेट मां करे कोन ईंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि खे मौक़ो मिलंदो त उहे तजुर्बेकार बि थींदा। तजुर्बेकार थियण खां पोइ उहे आहिस्ता आहिस्ता प्रोमोट थींदा, अॻिते वधंदा, वॾा वॾा ठीका खणंदा, वॾनि वॾनि कंपनियुनि सां माना उन्हनि जो हिकिड़े क़िस्म जो तालुक़ु जुड़ंदो। पर जेकॾहिं तव्हां उन्हनि खे कॾहिं मौक़ो ई न ॾींदव, हमेशह अहिड़े क़िस्म जी माना गेम, अहिड़े क़िस्म जो जेको आहे तरीक़ेकार, अहिड़े क़िस्म जी माना शतरंज जी रांदि खेॾी करे कम खे तव्हां हलाईंदव त जीअं ग़रीब वेझो ई न अचे, ग़रीब ॾिसे ई न, त आख़िर ग़रीब ॾोह कहिड़ो कयो आहे? त हिते जेके आहिनि तव्हां माना असांखे जेका मालूमात मिली आहे उहा इहा मिली आहे, पोइ क़ता नज़र कूड़ आहे या सच आहे, पर असांखे जेका मिलियल मालूमात आहे उहा इहा त जेके ज़िले काउंसिल जा माना टेंडर माना थिया आहिनि उहे बि माना हिकिड़ो उन्हनि में यूनियन काउंसिलूं बि क्लियर न आहिनि। माना उन्हनि खे हिकिड़ा जेका सर्किल आहे यूनिट बणाए करे ऐं वॾे अमाउंट वारो टेंडर माना ॾिनो वियो आहे। तव्हां त वॾा ठेकेदार हुते अप्लाई करे सघनि, वॾा ठेकेदार माना उन्हनि जे थ्रू इहो कमु थिए। नंढो ठेकेदार माना जेको आहे त वॾो कमु खणी न सघंदो, एतिरा पैसा माना अमाउंट उन लीगल प्रोसेस खे पूरो ई न करे सघंदो। हालांकि कानूननि बि माना इहो हुकुम आहे, कानून बि इन शइ जी इजाज़त ॾिए थो, बल्कि इजाज़त सिर्फ़ु न पर पैराइटी ॾिए थो त अहिड़े क़िस्म जी जेको आहे तो मैकेनिज़म तयारु करियो जीअं ग़रीब खे फ़ाइदो मिले। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असां ॼाणी वाणी माना अहिड़े क़िस्म जो मैकेनिज़म ठाहियूं था, अहिड़े क़िस्म जी जेको आहे चाल ऐं ढाल हलूं था त जीअं ग़रीब खे त कतई फ़ाइदो न पए, ग़रीब त वेझो ई न अचे, ग़रीब त माना जेको आहे हिनखे ॾिसण जे क़ाबिल बि न हुजे, ऐं असां जो जेको आहे अमीर तबिको ई उहो जेको आहे फ़ाइदो वठे ऐं बेनिफिट वठे। त मां जेको ज़िले काउंसिल जो चेयरमैन ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो खे मुअदबाना अपील कंदुमि त महिरबानी करे तव्हां जेके पंहिंजा ज़िले काउंसिल जा जेके टेंडर आहिनि, जेके माना ठीका आहिनि, उहे हिन वक़्त ताईं मुंहिंजे ख़्याल में ओपन टेंडर न थिया आहिनि, पर तव्हां उन शइ में इन शइ खे यकीनी बणायो तव्हां त ग़रीब जेके ठेकेदार आहिनि, जेके लोकल ठेकेदार आहिनि, जेके हेठी सतह जा ठेकेदार आहिनि, उहे अॻिते वधनि। हितां जेके आहिनि सूबे जा जेके प्रोविंशियल ठीका बि माना वॾा माण्हू खणनि,
उन खां अलावा ADP स्कीमूं बि माना वॾा माण्हू खणनि, MPA MNA जेके आहिनि उन्हनि खे जेके उन्हनि जे थ्रू फंड्स अचनि था उहे बि उन्हनि जा मनपसंदि माण्हू ठीका खणनि, त आख़िर आम माण्हू वञे काॾे? आम माण्हूअ जो बि को दाद फरियाद थींदो या कोन? माना हर तबिको हर माण्हू बसि आम माण्हूअ खे पियो निचोड़ींदो, पियो निपोड़ींदो, पियो माना जेको आहे तो पोइ हिते धिकींदो। त आख़िर माना इहे जेके टाउन्स आहिनि, म्यूनिसिपल आहिनि, इहे लोकल बॉडी सिस्टम छाजे लाइ आहे? ये लोकल इदारा लोकल बॉडी सिस्टम हूंदो ई इन जे करे आहे तां त लोकल सतह ताईं ग़रीब माण्हूअ खे फ़ाइदो पहुची सघे आराम सां। पर असांखे माना इहो नथो लॻे त माना के जेके माण्हू असांजे लोकल बॉडी सिस्टम में मौजूदु आहिनि उहे बि को चाहिनि था पिया त ग़रीब माण्हू खे फ़ाइदो मिले। या नाज़रीन वधीक अवां बि माना इन ते नज़र रखो। मां हितां जे ज़िले शिकारपुर जे शऊरवंत तबिके खे बि दावत ॾियां थो, हितां जे माना जेको आहे सोशल एक्टिविस्ट माण्हुनि खे दावत ॾियां थो त हिन जेके टाउन म्यूनिसिपल ऐं ज़िले काउंसिल जा जेके टेंडर थियनि था या कम थियनि था, पहिरियों त कम थियनि था या नथा थियनि उन ते बि नज़र रखो। ऐं जेकॾहिं कम थियनि था, टेंडर थियनि था त आख़िर उहे ठीका मिलनि कंहिंखे था? वॾनि मशीन खे था मिलनि माना जेको आहे तो या हेठि नंढनि ग़रीब माण्हुनि खे था मिलनि? हिन वक़्तु माना जेको आहे त अहिड़े क़िस्म जी फ़ज़ा जुड़ी वई आहे त सियासतदान ठेकेदार ऐं उहे कुल मिली जुली विया आहिनि। ठेकेदार सियासतदाननि खे था हलाइनि, सियासतदान ठेकेदारनि खे था हलाइनि, मिली जुली करे माना जेको आहे मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो अथऊं। पर ख़ुदा कुझु ग़रीब खे बि ते बि रहम जी नज़र कयो। को मां ठेकेदार न आहियां, पर ठेकेदार जेके हितां जा माण्हू आहिनि नंढा नंढा उन्हनि खे मां चाहियां थो पियो त उहे उन्हनि जो हक़ु आहे, उन्हनि जी हक़ तलफ़ी न थियणु घुरिजे।